बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम मां काशिफ अब्बास तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। डियर स्टूडेंट्स, जहिड़े तरीक़े सां असां पंहिंजा इंग्लिश जा क्लासिस जारी रखी रहिया आहियूं। उन जेको आहे सो प्रीवियस असांजो जेको क्लास हुयो उहो हुयो फ्रेज़ ते। उन खां पोइ अॼु असां हिकिड़ी नई टॉपिक आहे जंहिंखे असां डिस्कस कंदासीं, जंहिंखे क्लास चवंदा आहिनि। डियर स्टूडेंट्स, काफ़ी स्टूडेंट जी शिकायत हूंदी आहे त मतिलबु क्लास छा आहे, क्लास खे असां अंडरस्टैंड नथा करे सघूं। सो अॼु असां क्लास खे अंडरस्टैंड कंदासीं ऐं बिल्कुलु उन जे बारे में सिखंदासीं त क्लास आहे छा। सभ खां पहिरियां त तव्हां ॾिसी छॾियो क्लास, व्हाट इज़ डेफिनेशन ऑफ क्लास। उन खां पोइ मां थोरो पंहिंजो टच ॾींदुसि क्लास जे बारे में। Such a group of words that forms part of a sentence and has a subject and a predicate of its own is called a clause. Dear students, सभ खां पहिरियां तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त सेंटेंस जा क़िस्म घणा आहिनि। सभ खां पहिरियां हिकिड़ो असांजो सिंपल सेंटेंस हूंदो आहे, उन खां पोइ कंपाउंड सेंटेंस हूंदो आहे, उन खां पोइ हूंदो आहे असांजो कॉम्प्लेक्स सेंटेंस। हाणे थींदो ईअं आहे त मोस्टली जेको आहे असां क्लास जो जेको यूज़ेज हूंदो आहे उहो कॉम्प्लेक्स सेंटेंसिस में हूंदो आहे। सो सभ खां पहिरियां जेका असां डेफिनेशन लिखीसीं इनखे असां थोरो सम्झूं त अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ जेको पार्ट ऑफ अ सेंटेंस, मतिलबु कंहिं जुमिले जो हिसो ठाहे, मतिलबु कंहिं जुमिले जो हिसो हुजे, उहो क्लास कॾहिं बि इंडिपेंडेंटली असां यूज़ न कंदा आहियूं। हता के क्लास में छा हूंदो आहे, इट हैज़ इट्स ऑन अ सब्जेक्ट, उनखे सब्जेक्ट बि पंहिंजो हूंदो आहे ऐं प्रेडिकेट बि उन में पंहिंजी अवेलेबल हूंदी आहे। उन खां पोइ तंहिं हूंदे बि असां क्लास खे कॾहिं बि अकेलो यूज़ न कंदा आहियूं। इट इज़ अ पार्ट ऑफ अ सेंटेंस। दैट मीन्स फ्रेज़ में असां इहो पढ़ियोसीं त जेके पंहिंजो सब्जेक्ट न हुजे, प्रेडिकेट न हुजे। क्लास में ईअं हूंदो आहे, सब्जेक्ट बि हूंदो आहे, प्रेडिकेट बि हूंदी आहे, पर कॾहिं बि असां क्लास खे अकेलो यूज़ न आहियूं कंदा। क्लास सां गॾोगॾु हिकिड़ो वॾो सेंटेंस, हिकिड़ो कॉम्प्लेक्स सेंटेंस हूंदो आहे ऐं क्लास उनजो पार्ट हूंदो आहे। अचो त पहिरियां क्लास जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिसूं, पोइ उहो सेंटेंस जो पार्ट कीअं थींदो आहे वरी उनखे ॾिसूं था। सभ खां पहिरियां असांजे साम्हूं हिकिड़ो एग्ज़ाम्पल लिखियलु आहे, व्हेन इवनिंग केम, जॾहिं शाम आई। हाणे हीउ ॾिसो, सभ खां पहिरियां असां ॾिसूं त इहो क्लास आहे या न, आया हिनखे पंहिंजो सब्जेक्ट आहे या हिनखे प्रेडिकेट पंहिंजी आहे। अचो त ॾिसूं, सभ खां पहिरियां ॾिसो इवनिंग, दैट मीन्स दिस इज़ योर सब्जेक्ट जंहिंजे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं। केम इहा प्रेडिकेट आहे, इनजी ख़बर आहे, दैट मीन्स दिस इज़ अ क्लास। पर जेकॾहिं असां कंप्लीट जेकॾहिं हिन क्लास खे ॾिसूं, व्हेन इवनिंग केम, त जॾहिं शाम आई, हिते बि कुझु न कुझु मतिलबु खुटे थो अॻिते। ॿिए सेंटेंस जी असांखे ज़रूरत आहे, असांखे ॿिए सेंटेंस जी ज़रूरत आहे। दैट मीन्स जॾहिं बि असांजो क्लास इस्तेमालु थींदो आहे, क्लास असांजो ऑप्शन हूंदो आहे सबऑर्डिनेट। सबऑर्डिनेट हूंदो आहे। सबऑर्डिनेट छाखे चइबो आहे डियर स्टूडेंट्स? सबऑर्डिनेट चइबो आहे मातहत, कंहिंजे हेठां, कंहिंजे अॻियां कंपेल, कंहिंजे अॻियां मजबूर, कंहिंजो इंटीग्रल पार्ट हुजे कोई। मिसाल ॻाल्हि, जेको ऑफिस हूंदी आहे हुन में ऑफिस जेको बॉय हूंदो आहे उहो सबऑर्डिनेट हूंदो आहे ऑफिसर जो। अहिड़े तरीक़े सां असांजा जेके क्लास हूंदा आहिनि इहे बि असांजा सबऑर्डिनेट हूंदा आहिनि मेन जेको आहे सो क्लास जा या मेन सेंटेंस जा या मेन पार्ट जा। सो डियर स्टूडेंट्स, अचो त हिन जेको आहे सो सेंटेंस खे जेको असांजो क्लास आहे इहो सबऑर्डिनेट कीअं आहे, इनखे जेको आहे सो कंहिं मेन जेको आहे सो सेंटेंस सां कनेक्ट कयूं त पोइ जीअं हिन जी हिकिड़ी असांजे साम्हूं मुकमल माना अचे। मिसाल ॻाल्हि मां चवां थो, आई हैड गॉन व्हेन इवनिंग केम, माना मां वञी चुको हुयुसि जॾहिं शाम आई। हाणे हिते ॾिसो, हाणे हिन जी जेको क्लास जी माना असांखे कॉन्सेप्चुअली माना सम्झ में अचे थी। दैट मीन्स हीअ असांजो मेन सेंटेंस आहे या मेन क्लास आहे, ही हिन जो सबऑर्डिनेट जेको आहे सो क्लास आहे। सो क्लास हमेशह कंहिं न कंहिं पार्ट ऑफ अ सेंटेंस। हाणे हिते हिकिड़ो मुकमल सेंटेंस थी वियो, क्लास हमेशह कंहिं न कंहिं सेंटेंस जो पार्ट हूंदो आहे। क्लास हमेशह ईअं हूंदो आहे, मतिलबु जेको आहे सो जेके पंहिंजो सब्जेक्ट बि हूंदो आहे ऐं पंहिंजी प्रेडिकेट बि हूंदी आहे। पर मोस्टली जेको आहे सो क्लास जी माना तॾहिं ज़ाहिर थींदी आहे जॾहिं असां हुनखे कंहिं ॿिए कंप्लीट या कॉम्प्लेक्स सेंटेंस में इस्तेमालु छो न कयूं।
डियर स्टूडेंट्स, तव्हांखे बिल्कुलु कॉन्सेप्ट थी हूंदो क्लास जो। क्लास छा आहे? क्लास हिकु अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ आहे जंहिंखे पंहिंजे सब्जेक्ट बि हुजे, प्रेडिकेट बि हुजे, पर क्लास इंडिपेंडेंटली पंहिंजी मुकमल माना न ॾेखारींदो आहे ऐं उनजी माना में किथे न किथे ख़ाल रहंदो आहे। उनजे लाइ असांखे हिकिड़ो मेन सेंटेंस खणणो पवंदो आहे, मेन हिकिड़ो क्लास खणणो पवंदो आहे जंहिंजी मदद सां जेको आहे सो असां उनजी माना खे मुकमल करे ऐं हिकिड़ो ट्रांसपेरेंट कंदा आहियूं। उनखां पोइ डियर स्टूडेंट्स, इहो सुवाल आहे त क्लास क़िस्मनि घणनि जा थींदा आहिनि, क्लास आहिनि कहिड़ा? सो असांजे साम्हूं बिल्कुलु ट्रांसपेरेंटली बोर्ड ते लिखियल आहे। सभ खां पहिरियां आहे एडवर्ब क्लास, ॿिए नंबर ते आहे एडजेक्टिव क्लास, टे नंबर ते आहे असांजो नाउन क्लास। जहिड़े तरीक़े सां असां फ्रेज़ में पढ़ी आयासीं, को असांजो नाउन फ्रेज़ हुयो, को एडजेक्टिव जो फ्रेज़ हुयो, को असांजो एडवर्ब जो फ्रेज़ हुयो। छा हुयो मतिलबु? अ ग्रुप ऑफ वर्ड दैट डज द वर्क ऑफ एन एडजेक्टिव, उहो जेको आहे सो एडजेक्टिव जो कमु पियो करे त एडजेक्टिव फ्रेज़ हुयो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असांजो क्लास कंहिं एडवर्ब जो कम तो करे तो उनके एडवर्ब क्लास चवंदासीं। जेकॾहिं असांजो क्लास कंहिं एडजेक्टिव जो कम तो ॾेखारे त असां उनखे एडजेक्टिव क्लास चवंदासीं। जेकॾहिं असांजो कोई नाउन जो कम तो ॾेखारे त असां उनखे नाउन क्लास चवंदासीं। सभ खां पहिरियां डियर स्टूडेंट असांजे साम्हूं लिखियल आहे एडवर्ब क्लास। एडवर्ब क्लास कीअं थींदो आहे? हाणे मां हिकिड़ो कंप्लीट सेंटेंस लिखियो आहे जंहिंमें हुनजो मेन क्लास बि लिखियो आहे ऐं हुनजो बाक़ी जेको आहे मेन सेंटेंस बि लिखियो आहे ऐं सबऑर्डिनेट जेको आहे सो पार्ट बि रखियो आहे जंहिंखे असां क्लास चवंदा आहियूं। ॾिसो, they rested when evening came। सभ खां पहिरियां त क्लास खे सम्झण जे लाइ असांखे एडवर्ब सुठे तरीक़े सां अचणु घुरिजे, छो त एडवर्ब क्लास असांखे कढणो आहे। हाणे एडवर्ब डियर स्टूडेंट्स मोस्टली छा ॾेखारींदो आहे? एडवर्ब मोस्टली असांखे ॾेखारींदो आहे टाइम, प्लेस, जेके एडवर्ब जा काइंड्स आहिनि। उन में जेकॾहिं असां क्लास खे ॾिसंदासीं, when evening came, जॾहिं शाम आई, दैट मीन्स जॾहिं शाम आई, इवनिंग, व्हाट इज इवनिंग? इट इज टाइम, इट इज शोइंग टाइम। माना जॾहिं शाम आई माना हिकिड़ो पार्टिकुलर असांजो वक़्तु आयो। दैट मीन्स इन टाइम खे डिस्कस कयोसीं, दैट मीन्स इट इज एडवर्ब क्लास, बिकॉज दिस क्लास इज qualifying the quality of the adverb where we are going to state about the evening, a particular period of time. We are going to discuss a particular period of time at that place. This is said to be the adverb clause because the said clause what I have mentioned in this sentence is doing the work of an adverb. ओके, उन खां पोइ डियर स्टूडेंट्स असांजो ॿियो जेको क्लास जो क़िस्म आहे उहो आहे एडजेक्टिव क्लास। लाइकवाइज इट इज सेम लाइकवाइज एट द एडवर्ब क्लास। जीअं असां एडवर्ब क्लास जे बारे में पढ़ी आयासीं त अहिड़ो क्लास जेको एडवर्ब जो कमु पियो करे त हुनखे एडवर्ब क्लास चओ। लाइकवाइज एडजेक्टिव बि अहिड़ो ई क्लास हूंदो जेको एडजेक्टिव जो कमु कंदो। लेट्स अंडरस्टैंड द एग्जांपल रिटन इन फ्रंट ऑफ अस। दिस इज द अम्ब्रेला व्हिच हैज अ ब्रोकन हैंडल। माना उहा छटी जंहिंजो हथ वारी जगह या हैंडल भगल आहे इज माइन। डियर स्टूडेंट, लुक एट दिस सेंटेंस। डज इट वर्क ऑफ एडवर्ब? नो, इट डज नॉट, बिकॉज इट शोज which has a broken handle। माना इहा ख़ासियत आहे असांजे छटीअ जी त कहिड़ी छटी जंहिंजी भगल जेको आहे सो बांह आहे। हाणे इहा भगल बांह, दिस शोज द क्वालिटी, this shows the quality of the umbrella. You know very well about adjective. What does adjective show? Adjective shows the quality, quantity of a noun. Here is noun umbrella and its quality is broken. An umbrella with a broken handle. This is quality of adjective, quality of the noun. So dear students, in a sentence में ये आ तो umbrella जी जेको आहे सो ख़ासियत ॾेखारी वञे थी क्लास में। असांजो क्लास कहिड़ो आहे? which has a broken handle, माना जंहिंजी बांह भगल आहे। दैट मीन्स हाणे इहो सॼो फ्रेज़ जेको कमु थो करे इहो असांजो एडजेक्टिव थो करे, इहो क्वालिटी थो ॾेखारे अम्ब्रेला जी। लाइकवाइज अहिड़े तरीक़े सां डियर स्टूडेंट्स असांजो नाउन जेको क्लास आहे उहो बि साॻियो ई कमु करे थो, कंहिं न कंहिं इस्म जो थो करे। जहिड़े तरीक़े सां एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं आहे, आई फियर, मूंखे भउ थिए थो, दैट आई शैल फेल, त मतां मां फेल न थी पवां इम्तिहान में। हे जेको हेॾां वारो सॼो बाक़ी पार्ट आहे डेट खां पोइ इहो सॼो जो सॼो असांजो नाउन क्लास आहे। छो जो इन में जेको आहे सो हिकु स्टेट थो ॾेखारे, हिकु हालत थो ॾेखारे कहिड़ी त मां फेल न थी पवां, फेल्यूर वारी। सो डियर स्टूडेंट्स, दिस इज़ क्लास इन फ्रंट ऑफ अस। सभ खां पहिरियां, सॉरी, इन द एंड आई वुड लाइक टू से समथिंग। हाउ कैन वी रिकॉग्नाइज दिस?
in a complete in the jumbled in the complex sentence असां कीअं उनखे हिकु मुकमल जुमिले में सुञाणियो। सभ खां पहिरियां इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ऑफन जेको आहे सो तव्हांजो जहिड़े तरीक़े सां मां इस्तेमालु कयो आहे, वेन थियो, विच थियो, दैट थियो, अहिड़े तरीक़े सां एडवर्ब ऑफ रीज़न जे हिसाब सां वाए थियो, इहे पार्टिकुलर वर्ड्स आहिनि जेके अॻिते उनखे सेपरेट कंदा आहिनि सेंटेंस खां पोइ, ऐं उहे कोई न कोई कमु तव्हांखे ॾेखारींदा, या एडवर्ब जो ॾेखारींदा, या एडजेक्टिव जो ॾेखारींदा, या नाउन जो ॾेखारींदा। डियर स्टूडेंट्स, कोई बि क्वेश्चन हुजे रिलेटेड टू क्लास, free of any hesitation, you can ask me. Inshallah, we will reply you on the time. Thank you for watching this video.